अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। AK ॾाहिरीअ जी नवाब शाह पबजो थाणे जे हद में मनोड़ो शहर जे नजफ़ अली शाह कॉलोनी में जमाली ऐं आरई बिरादरीअ जे ॿिनि धिरुनि में झड़ो थी पियो। जवाबदार निसार जमाली बंदूक जा सिधा फायर करे पबजो थाणे जे पुलिस एहलकार सफ़ियान अली आरई संदसि नंढे भाउ सोहेल अहमद आरई संदसि अमड़ खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जिन खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मनि जा सूर न संदे नौजवान सोहेल अहमद आरई ऐं संदसि अमड़ शमीम अख्तर आरई फोत थी विया। जॾहिं त पुलिस एहलकार सफ़ियान अली आरई जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। जॾहिं त वाक़े बाद DSP दौलतपुर सिफन SHO पबजो पुलिस अटाला साण करे वाक़े वारनि पहुता ऐं जवाबदार जे गिरफ़्तारी लाइ संदन घरनि ते छापा हणी मुख्य जवाबदार निसार अली जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वाक़े बाद मनोड़ो शहर में सोग वारो माहौल छायल आहे। राब्तो करण ते SHO पबजो मुनीर अहमद आरई ॿुधायो त वाक़ियो ज़मीन जे कलासी ॿनीअ तां पेश आयो आहे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।